नादरीन असां ॾेरासरकी थाणे जी हद मां क़त्ल जी ख़बर जी आगाही शेयर कयूं था। क्रमपور भरिसां ॾेरासरकी थाणे जी हद में हथियारबंदन जी फायरिंग में नौजवान मारजी वियो आहे। ॻोठ मल्क रवासी ॻोठाणो अनाज जो वापारी मोहम्मद उस्मान मलिक घर खां शहर तरफ़ वञी रहियो हो त हथियारबंदन मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में नौजवान शदीद ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी के इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मुंतकिल कयो वियो त नौजवान ज़ख्मनि जा सूर न सहंदे रस्ते में फौत थी वियो। ॿिए तरफ़ मलिक बिरादरी नौजवान जो लाश कंदकोटुल मेन रोड मक्सी स्टाफ वटि रखी रोड ब्लॉक करे टारनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो हयो। होॾां नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।